नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त उॾेरोलाल में अल सैयद मुदस्सर अज़ीज़ शाह हाउस ते डिस्ट्रिक्ट बार जे मेंबरनि जी अहम गॾिजाणी थी गुज़री है। गॾिजाणी जी मेज़बानी एडवोकेट सैयद अब्दुल अज़ीज़ शाह पारां मटियारी ज़िले जे सभिनी मेंबरनि जो हिते अचण जो शुक्रिया अदा कंदे चयो त केतिरनि ई मुलाक़ातनि खां पोइ नेठि मुंहिंजी कोशिश सां गुज़िरियल इलेक्शन में हिक ॿिए जा इलेक्शनी मुखालफ़नि जी गॾियल लाइ अमल सां मुतलिक़ कयल तौर उम्मीदवार बीहारिया विया। वकील मटियारी आऊं तमामु सुहिणे नमूने सां ॻाल्हि खे वाज़िव कयां थो थोड़नि लफ़्ज़नि में त असीं जेके बि दोस्त गॾिजी बीठा आहियूं हम ख़्याल आहियूं ऐं गॾिजी करे असीं पंहिंजे बार जे लाइ वकीलनि जे बहबूद जे लाइ उन्हनि खे इस्टेब्लिश करण जे लाइ ऐं लॉ डिपार्टमेंट में जेके नौकरियूं वग़ैरह अचनि थियूं उन में कोशिशि कंदासीं त असांजा अब्दुल अज़ीज़ शाह एडवोकेट उॾेरोलाल विलेज, साईं अकबर शाह वारा ऐं साईं बादल साहब जिन जो जेको इन्हनि में पहिरीं तसादम पैदा थियल हो त हाला ऐं मटियारी अलॻि अलॻि आहे। मूं ईअं सम्झो त हिकिड़ी तबलीग करे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे नफ़रतुनि जा विछा ख़तमु कया आहिनि। मूंखे कंहिं क़िस्म जी का उहिदे जी लालच न आहे। एडवोकेट हाई कोर्ट कंटेस्ट करियां पियो पंहिंजे ग्रुप जे थ्रू प्रेसिडेंट जी जेको आहे सो सीट लाइ 2021। मेन मौक़िफ़ इहो आहे त वेलफेयर ऑफ बार, वकीलनि जा जेके इशूज़ आहिनि, वकीलनि जा जेके मामलात आहिनि, वकीलनि सां जेके बेवाजिबियूं आहिनि, वकीलनि सां जेके जुडिशरीअ में मिसअंडरस्टैंडिंग्स आहिनि बार एंड बेंच जे हवाले सां, उन्हनि जी इंशाअल्लाह ताला त मुकम्मल सपोर्ट करे उन्हनि जी ख़िदमत कंदासीं। इहो मौक़िफ़ करे खणी आया आहियूं जंहिंमें असांजे मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।